आपाशी उशरी ज़कात खाते जे सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल चयो आहे त पाणी मुआहदे तहत किथे बि 3 टायर फार्मूले जो ज़िक्र नाहे। इरसा जो कम आहे त हू सूबनि विच में मुआहदे तहत बराबरी जी बुनियाद ते पाणी जे शिफ़ाफ़ नमूने विर्छ करे। सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल लाड़काणो प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सिंध हिन वक़्त बि सख़्त पाणी जी खोट खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हुन चयो त गुडू बैराज वटि अप स्ट्रीम 69,670 डाउन स्ट्रीम 57,352 आहे। इन खां अलावा सखर बैराज में 36.2 ऐं कोटड़ी में 49.3 जी खोट आहे। अहिड़ी तरह पंजाब में पाणी जी खोट 27 ऐं सिंध में अटकल 47 सैकड़ो पाणी जी खोट आहे। हुन चयो त इरसा में सिंध जी नुमाइंदगी मुसलसल पाणी खोट बाबति खेनि ॿुधायो त हिन जी ॻाल्हि आहे त संजीदा न वरितो वञे। हिन वक़्तु टीपी लिंक ते 3 सूबनि खे एतिराज़ आहे, पर इन बावजूदि असांजी शिकायतुनि खे दूर नथो कयो वञे। हुन चयो त असां जेके शयूं खणी पिया अचूं उहे सभु रिकॉर्ड जो हिसो आहिनि। इरसा सिंध हुकूमत पीपी खे छॾे पाणी माहिरनि सां इन मसइले ते ॻाल्हाए। हुन चयो त हीउ वक़्तु सिंध में चांवरनि जी पोखाई जो आहे, पर सिंध जा आबादगार अञा ताईं ॿिज बि पोखे न सघिया आहिनि, जेका सिंध सां वॾी नाइंसाफ़ी आहे। हुन चयो त 10 ॾींहं अॻु इरसा चयो त असां सिंध जे पाणी खे वधायो आहे, पर काल्ह आऊं गुडू वयसि त किथे 35 सैकड़ो ऐं सखर में 37 सैकड़ो पाणी जी खोट हुई। अॼु सिर्फ़ गुडू वटि 250 क्यूसिक पाणी वधियो आहे।